अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाल आबड़ो। सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। इमरान खान जी हुकूमत मुखालफन जे पाड़नि में वहिजी वई आहे। हुकूमत वञण जूं ॻाल्हियूं कंदड़नि खे अखियूं खोलण घुर्जनि। 42 इंटरनेशनल फोर्सेस के तालिबान शिकस्त ॾिनी। NDA से इराक़ खे अफ़गानिस्तान में शिकस्त मिली। TTP जा कुछ अहिड़ा शर्त हुआ जेके क़बूल न पिया करे सघजनि। कुछ नंढा ग्रुप पाकिस्तान में दहशतगर्दीअ जी फिज़ा क़ाइमु करणु चाहिनि था। राति जो ई घरू वज़ारत इदारनि जे अलर्ट रहण जो चयो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। सीता रोड में मुबैना तौर आपघात कंदड़ मेडिकल जी शागिर्दियाणी डॉक्टर असमत केस जो मुख्य जवाबदार गिरफ़्तार। SSP दादू एजाज शेख जो चवणु आहे त दादू पुलिस जे ख़ासि टीम मुख्य जवाबदार शमन सोलंकी खे KP जे इलाइक़े सवाबी मां गिरफ़्तार कयो आहे। जवाबदार खे दादू आंदो पियो वञे। टंडियालैयार में STP अॻवान अल्ताफ़ जसकाणी क़तल केस जे जवाबदार भोलो ख़ानज़ादा जे क़तल खां पोइ छिकताण बरक़रार। 15 मददगार पुलिस जे ऑफिस ऐं गाॾियुनि खे बाहि ॾियण वारनि वाक़िअनि खां पोइ ख़ौफ़ विचां शहर बंदि। बाहियूं ॾियण वारनि वाक़िअनि जा दहशतगर्दी एक्ट तहत 40 ॼणनि मथां 2 धार केस दाख़िल। 15 मददगार पुलिस जे ऑफिस खे बाहि ॾियण वारे वाक़िए खां पोइ पुलिस हरकत में अची वई। पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाइयूं करे 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियलनि जे वारसनि जो एहतिजाज। पुलिस जी मुज़ाहिरीन ते लठबाज़ी, मुज़ाहिरीन पारां पथरा, हिक औरत बेहोश, केतिराई गिरफ़्तार। केटी बंदर जे सामूंडी इलाइक़े हजामरो क्रेक भरिसां ॿेड़ी टुटण बाद ऊंधी थी वई। 16 मुहाणा ॿुॾी विया, 2 ॼणनि जा लाश कढिया विया। ॿुॾी वियल 8 मुहाणनि खे बचायो वियो। 8 ॼणनि जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह केटी बंदर में ॿेड़ी ऊंधी थियण वारे वाक़े जो नोटिस वरितो। कमिश्नर हैदराबाद ऐं फिशरीज़ डिपार्टमेंट खे मुहाणनि जी मदद करण जी हिदायत। ज़रूरत पवण ते नेवी खां बि मदद वठण जी हिदायत। जज खे बहादुर न डिॼणो हुजणु घुरिजे। जज खे अल्लाह ताला ऐं आइन जो डपु हुजणु घुरिजे। डिॼणो जज कानून ऐं आइन मुताबिक़ फ़ैसिलो कंदो आहे। ज़िले जूं अदालतूं फ़ौजदारी ऐं दीवानी केस ॿुधंदियूं आहिनि। मुल्क जे अक्सर केस ज़िले अदालतुनि में आहिनि। अवाम जी शिकायत आहे त फ़ैसिला सालनि खां पोइ थींदा आहिनि। सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो लाहौर हाई कोर्ट बार जी तक़रीब खे ख़िताब। ऐं दादू जे क्रिमिनल ट्रायल कोर्ट उमेर बाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़तल केस में MP सरदार चांडियो ऐं बुरहान खान चांडियो जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। फ़ैसिलो 4 जनवरी ते ॿुधायो वेंदो। उमेर बाब चांडियो जो चवणु आहे त अदलिया मां उमीद आहे त जवाबदारनि जी ज़मानत रद्द थींदी। हुननि जो आवाज़ जागीरदाराणे निज़ाम ख़िलाफ़ आहे, जंहिंखे केर बि रोके नथो सघे। सरदार चांडियो चवे थो हाई कोर्ट जो फ़र्ज़ जुर्म लागू करण ते स्टे ऑर्डर जारी थियल आहे। मथनि केस नथो हली सघे। ज़मानत वारी दरख़्वास्त ते अदालत खे फ़ैसिलो ॾियणो आहे। किन अदालत ते यकीन आहे। This headline news is brought to you by कुछ रिश्ता ठहंदा ई आहिनि हिक ॿिए जे लाइ, जीअं ज़ीरा प्लस आहे चांहि जे लाइ। हैदराबाद में पहली बार 4 स्टार होटल की पुरआसाइश जिंदगी। मिलन फूड पेश करते हैं एक शानदार ऑफर, यानी हर बिरयानी पैक के साथ 1 चम्मच बिल्कुल फ्री। मिलन मसाले, जायकों की असली पहचान। खूबसूरत रहना अब इजी फ्रेश।